बराह रास्त वीडियो स्ट्रीमिंग भी मुलाहिजा कीजिए। अस्सलाम वालेकुम सर्दियों, प्रोग्राम सुगड़न सत सां मां अव्हां जी मेज़बान शहज़ादी बुरगड़ी। सर्दियों ने दुआ सां पंहिंजे प्रोग्राम जी शुरुआत कयूं था त शाल जिते बि हुजो ख़ुशि ऐं आबाद हुजो। सर्दियों हिन वक़्तु असांजे स्टूडियो में असां सां गॾु हिकु महिमान अदी वेठल आहे जेका पाण डिज़ाइनर बि आहे ऐं ब्यूटिशियन बि आहे। ब्यूटी पार्लर हलाए थी ऐं कपिड़नि जी डिज़ाइनिंग ऐं उनखां अलावा जेके काफ़ी शयूं अहिड़ियूं आहिनि जेके पाण तयारु कनि थियूं। अमरीन अब्बासी। अमरीन, तव्हांजी तमामु वॾी महिरबानी जो तव्हां पंहिंजो क़ीमती वक़्तु कढी असां सां गॾु शामिलु थिया आहियो। वालेकुम सलाम जी अदी शहज़ादी, तव्हां ठीकु आहियो? अमरीन, जीअं त तव्हां ॿुधायो पिया त तव्हां डिज़ाइनर बि आहियो ऐं ब्यूटिशियन बि आहियो। अच्छा, इहो ब्यूटी पार्लर जो कोर्स कयो या ईअं थोरो शौक़ु हो ऐं पंहिंजो कमु कुझु जीअं आम औरत खे मेकअप ईंदो आहे त उहो इहो कमु कंदी आहे, इनखे कीअं था सम्झो? शौक़ु हुयो नंढे हूंदे खां, पोइ आउं कोर्स बि ॾाढा कया अॻु में खां वठी, शादी खां अॻु में खां, ऐं कोर्सिस बि कया, फैशन डिज़ाइनिंग जा कोर्सिस बि कया ऐं पोइ प्रॉपर कोर्स कयो ऐं इन हिसाब सां हाणे मुंहिंजो माशाल्लाह ब्यूटी पार्लर बि आहे पंहिंजो मंतशा जे नाले सां, ऐं मां हलायां थी। अमरीन, तव्हां डिज़ाइनर बि आहियो त डिज़ाइनर जे हवाले सां कहिड़ो कमु अॼु ताईं करे चुका आहियो? ऐं फैशन डिज़ाइनर आहियां ऐं ड्रेस डिज़ाइनिंग कंदी आहियां। तक़रीबन माशाल्लाह मूं इलाही सारा पंहिंजी सिस्टर कज़न सभु जंहिंजूं शादियूं वादियूं थींदियूं आहिनि, इलाही सारा मूंखे सभु ड्रेस डिज़ाइन कराईंदियूं आहिनि मूंखां, ऐं ड्रेस डिज़ाइनिंग कंदी आहियां। ड्रेस डिज़ाइनिंग कंदा। अच्छा, उन सां गॾु जीअं इहो कमु तमामु घणो असां वटि हाणे वधे पियो ऐं ख़ासि तौर ते असांजूं जेके औरतूं आहिनि इन में दिलचस्पी वठनि थियूं। तव्हां पंहिंजी ॿियूं स्टूडेंट्स या शागिर्दाणियूं अहिड़ियूं आहिनि जिन खे तव्हां सेखारियो हुजे या पाड़े जा पार्लर्स वञी खोलिया हुजनि? जी, इलाही सारा आहिनि अहिड़ा जिन खे मूं बिल्कुलु ट्रेन करे मोकिलियो ऐं हू पंहिंजे घर में पंहिंजो गुज़र सफ़र कनि पियूं उन्हनि सां, इन कम सां। अच्छा, तालीम सां थोरो लाॻापो हो या शुरू खां ई बसि हिन तरफ़? न, मुंहिंजो तालीम सां बिल्कुलु लाॻापो हुयो, पर मूं ग्रेजुएशन कई कुझु मसइलनि ऐं मुंहिंजी शादी नंढी उमिरि में थी वई। जी हा, मां तव्हांजा नंढड़ा ॿारड़ा बि शादी मुंहिंजी 19 सालनि में थी वई। BSc जो सेकेंड ईयर बि कोन करे सघियसि, पोइ शादी खां पोइ अची ऐं ज़ुबैदा मां मूं BA क्लियर कयो। अच्छा, ऐं उन सां गॾु तव्हां पंहिंजा नंढड़ा ॿारड़ा बि तव्हांजा आहिनि जिन खे स्कूल बि मोकिलियो था, पोइ इहो सॼो कम खे कीअं था मैनेज कयो? मेंटेन करे वठंदी आहियां ऐं मुंहिंजी सभिनीनि खां वॾो सपोर्टर मुंहिंजो हस्बैंड आहे जेको मूंखे तमामु सपोर्ट कंदो आहे हर शइ में, ऐं बिल्कुलु हुनजी थैंकफुल आहियां। मुंहिंजो हस्बैंड मूंखे तमामु सपोर्ट कंदो आहे जंहिंजी वजह सां ई इहो कमु करे सघां पई। बिल्कुलु अमरीन, इहा त हिकु हक़ीक़त आहे त असांजा जेसि ताईं घर भाती असांजी सपोर्ट न कंदा त असां कंहिं बि फील्ड में अॻिते नथा वञी सघूं। पोइ असांजा उहे वालदेन हुजनि या पंहिंजा हस्बैंड हुजे या घर भाती ॿिया बि हुजनि, उन्हनि जो पाण खे तमामु घणी सपोर्ट जी ज़रूरत रहे थी। अमरीन, इन सां गॾु तव्हां सोशल बि रहिया आहियो ऐं ॻोठ जे हवाले सां, पंहिंजे इलाइक़े जे हवाले सां केतिरा ई मसइला तव्हां वटि जेके अचनि था उहे कहिड़ी तरह तव्हां हल कयो था ऐं कहिड़ा मसइला वधीक अचनि था औरतुनि जा? औरतुनि जा काफ़ी मसइला अचनि था, तक़रीबन त घर जा मसइला औरतुनि जा, ऐं हिकिड़ो ॿियो त इहो ई असांजो रोज़गार कोन्हे। रोज़गार जे मसइले सां इलाही औरतुनि जा मसइला अचनि था, ऐं तक़रीबन इलाही सारियूं मुंहिंजे मुहले जूं औरतूं आहिनि जिन खे नंढा नंढा कर्ज़ खणाए ॾिना आहिनि, जिन खे नंढा नंढा कर्ज़ खणाए ॾिना आहिनि ऐं उहे हाणे पंहिंजो को कपिड़ो खपाइनि थियूं, को सिलाई सेंटर खोलियो आहे, ऐं तक़रीबन कंहिंखे बि को मसइलो अहिड़ो थींदो आहे मुंहिंजे पाड़े वारनि मां त उहो अची मूंखे ॿुधाईंदियूं आहिनि। अच्छा, तव्हां हुननि जा मसाला बि हल कंदा आहियो? अच्छा, जेके कर्ज़ खणी ऐं नंढियूं नंढियूं जेके असां वटि स्कीमूं आहिनि उन्हनि मां जेके कर्ज़ खणी तव्हां ॿियनि औरतुनि जी मदद कयो था, त छा उहे वरी कर्ज़ सही तरह सां वापसि बि कनि थियूं या इहो सिलसिलो हलंदो रहे थो? न, बिल्कुलु सही तरह सां कर्ज़ वापसि कनि थियूं ऐं पंहिंजो कारोबार जेको आहे सो पंहिंजो वसी थियूं कनि, कारोबार उन्हनि जो वधीक थिए थो ऐं बेरोज़गारी ख़तमु थिए थी। इहो हिकिड़ी तमामु सुठी ॻाल्हि आहे त असांखे सभिनी औरतुनि खे कोशिशि करणु खपे, छाकाणि जो रुॻो असां वटि सरकारी नौकरियुनि ते भाड़ण खां बहितर आहे त
त नंढा नंढा कोर्सिस जेके आहिनि उहे असांखे कराइणु खपनि ऐं तव्हां तमामु सुठो कमु करे रहिया आहियो त तव्हां पॉलर जो कमु था कयो अच्छा पॉलर वारो हिकु जीअं त हाणे औरतुनि जो हार सिंगार जो हिकिड़ो जेको सिलसिलो हूंदो आहे उहो त हूअं त उमूमन बि हूंदो आहे पर शादी या को फंक्शन थींदो आहे त उन में वधीक तयारी जो ख़ासि एहतमाम थींदो आहे त अगरि का पाड़े ओड़े जी या मिट माइट जेकॾहिं शादीअ जो फंक्शन हूंदो आहे त छा उहे कुंवारूं बि तव्हां तयारु कंदा आहियो जी बिल्कुलु कुंवारूं तयारु कंदा आहियूं कॾहिं कॾहिं त ईअं थी वेंदो आहे जो सॼो ख़ानदान ई अची वेंदो आहे कुंवारूं बि हूंदियूं आहिनि भेणूं बि हूंदियूं आहिनि कज़नूं बि हूंदियूं आहिनि पोइ आहिनि असांजो स्टाफ आहे गॾिजी असां कमु करे वठंदा आहियूं जी मज़ो ईंदो आहे मूंखे हिन कम में मज़ो ईंदो आहे ऐं सुठी ॻाल्हि आहे सरतियूं जीअं त असां वटि अॼु जी महिमान असां सां गॾु आहे अम्बरीन अब्बासी हिकु पॉलर बि हलाए थी पाण डिज़ाइनर बि आहे अम्बरीन पोइ जेके कुंवारनि जा जेके ड्रेसिस हूंदा आहिनि छा इहे बि तव्हां ड्रेसूं डिज़ाइन कंदा आहियो मुंहिंजो शौक़ु इलाही आहे त आऊं वॾे पैमाने ते डिज़ाइनर थियां पर कुझु अहिड़ा मसइला आहिनि या मुंहिंजा ॿार नंढा आहिनि जंहिंजी वजह सां आऊं एतिरो फुल टाइम नथी ॾेई सघां पर पार्टी वेयर्स आहिनि ऐं तक़रीबन मूंखे पंहिंजो ट्रेडिशनल ड्रेस इलाही सुठा लॻंदा आहिनि जेको आऊं पाण बि कमु कंदी आहियां ऐं पाण कमु कंदी आहियां ऐं ड्रेस डिज़ाइन कंदी आहियां सही त उन में घणे मतिलबु तव्हांखे कहिड़ी डिमांड हूंदी आहे कहिड़ो तव्हांजी डिमांड कहिड़ी हूंदी आहे जेके आम छोकिरियुनि जो अॼुकल्ह लिबास तयारु थिए थो जीअं पहिरीं असां वटि हूंदो हिकिड़ो ख़ासि असांजो जोड़ो हूंदो कुंवारनि जो उहो ॻाढ़े रंग जो हूंदो पर हाणे जीअं उन्हनि कलर्स में काफ़ी तब्दीली आई आहे तव्हां वटि उहो जेके डिज़ाइन जे लाइ डिमांड थी अचे थो कहिड़नि कलर्स जी हूंदी आहे अॼुकल्ह अञा बि ॻाढ़े कलर जी डिमांड आहे डिमांड आहे ॻाढ़े कलर जी पर हाणे थोरो माण्हुनि जो माइंड चेंज थी वियो आहे माण्हू गोल्डन ॾांहुं ज़्यादा पिया वञनि न अच्छा सुनहरी कलर आहे अच्छा उहो कंहिं ॿिए कलर सां कॉम्बिनेशन मैरून सां कंदा आहिनि मैरून सां कंदा आहियूं या रेड सां पर आउं सजेस्ट कंदी आहियां मूं ॾे को क्लाइंट ईंदो आहे त हुनखे आउं ॿुधाईंदी आहियां त तव्हांजे बॉडी जे हिसाब सां तव्हांजे कलर जे हिसाब सां तव्हांखे कहिड़ो ड्रेस सूट कंदो गाइड कंदी आहियां उन्हनि खे पोइ कुझु मायूं त मुंहिंजी सजेशन ते हलंदियूं आहिनि बाक़ी उन्हनि जे कलर ते जंहिंजो कलर कॉम्प्लेक्शन हूंदो उन हिसाब सां कलर चूज़ कंदा आहियूं कुझु पंहिंजी मर्ज़ी सां अम्बरीन हाणे असां हिकिड़ो म्यूज़िक जो आइटम रखूं था पहिरीं त पाण गीत ॿुधूं था हिकिड़ो कलाम सुठो ॿुधूं उन खां पोइ वरी पाण इन ई बारे में ॻाल्हाईंदासीं छाकाणि जो मां चाहियां थी त तव्हांजा इहे तजुर्बा असांजे ॿुधंदड़ भेणुनि ताईं पहुचनि त उन्हनि मां बि जेके न्याणियूं अगरि हिन पासे अचणु चाहिनि थियूं ब्यूटी पार्लर जो कोर्स कनि या डिज़ाइनर जो कोर्स थियूं कनि त उहे वरी अॻिते वधी सघनि बिल्कुलु अचो त गॾिजी हे कलाम ॿुधूं पार दी जोड़ी तक कमालिया होते ही पार दी जोड़ी तक कमालिया जोड़ी तक कमालिया सुहा पे मिसालिया जोड़ी तक कमालिया सुहा पे मिसालिया होते ही पार दी जोड़ी तक कमालिया होते ही पार दी जोड़ी तक कमालिया जोड़ी तक कमालिया सुहा पे
जोड़ी त कमालिया जग वधायूं ॾियण अची पियो हर को ख़ुशीअ मां ॻाए नची पियो घोट ऐं कुंवार जी जोड़ी त कमालिया घोट ऐं कुंवार जी जोड़ी लायो लायो उॾेराई थी वियो सजायो मौल साईं जोड़ मिलायो लायो उॾेराई थी वियो सजायो घोट ऐं कुंवार जी जोड़ी त कमालिया घोट ऐं कुंवार जी जोड़ी त कमालिया जोड़ी त कमालिया सूंहं बेमिसालिया जोड़ी त कमालिया सूंहं बेमिसालिया घोट ऐं कुंवार जी जोड़ी त कमालिया घोट ऐं कुंवार जी जोड़ी त कमालिया घोट ऐं कुंवार जी जोड़ी त कमालिया सरतियों सिलसिलो म्यूज़िकल फीचर सरतिन सिंगार जंहिंमें आवाज़ आहे तहज़ीब आराई साणी जो ऐं स्क्रिप्ट राइटर मैडम रुबीना साहिबा। हाणे पेश कयूं था असां सिलसिलो सरतिन सिंगार। महिरबानी अदी शहज़ादी बिल्ली। अस्सलाम वालेकुम सरतियों। मां यहाँ तहज़ीब गुज़िरियल हफ़्ते खां वठी ॿुधायूं पिया औरत जी ख़ूबसूरती ऐं सूंहं जे हवाले सां ऐं जिते असां औरत जी ख़ूबसूरती ऐं सूंहं सिंगार जी ॻाल्हि कयूं था उते ज़ेवरनि जो तमामु अहम किरदारु आहे। अॼु असां जंहिं ज़ेवर जी ॻाल्हि कंदासीं उहे आहिनि नक जा ज़ेवर। सिंधी समाज में सिंधी क़ौम में जेके ज़ेवरनि जी ॻाल्हि कई वञे थी उन में नक जे ज़ेवरनि जी वॾी अहमियत आहे ऐं असां जॾहिं नक जे ज़ेवरनि जी ॻाल्हि कयूं था त इन मां ई असांखे ख़बर पवे थी त हीअ जेका न्याणी आहे उहा शादीशुदा आहे जेकॾहिं नक में कोको या लौंग पातल अथसि ऐं जेकॾहिं हुनजो नक सिबियल न आहे त उहा कुंवारी आहे। मतिलबु त इहा असांजी हिकु सुञाणप आहे पर इहा ॻाल्हि सभिनी जीअं अगरि असां सिंध जी ॻाल्हि कयूं त पूरी सिंध जे लाइ इहा ॻाल्हि ज़ाहिर नथी थिए छाकाणि त कुझु क़ौमूं कुझु ज़ातियूं असां वटि अहिड़ियूं आहिनि जेके बिल्कुलु बि इन्हनि शयुनि खां थोरो पासीरियूं आहिनि। जीअं सिंधियुनि में असांजी सूमरो ज़ात जेका आहे उन में औरतूं नक सिबराइण ते पाबंदी आहे नक न आहिनि सिबराईंदियूं ऐं कोको या का बि शइ अहिड़ी न आहिनि पाईंदियूं। सर्दियूं ॻाल्हि ॿोल जारी रहंदी ऐं हीअ ख़ूबसूरत गीत तव्हांजे समातनि जे नाम था कयूं। सिंधी गैर शादीशुदा छोकिरी उन वक़्त ताईं बोली पाईंदी आहे जेसि ताईं कुंवारी हूंदी आहे पर जीअं परिणजण खां पोइ हूअ उन वक़्त ताईं फुलड़ी या नथ पाईंदी आहे जेसि ताईं हूअ सुहागन आहे। कंहिं सिंधी औरत जो नक ॿधो हुजे या त सम्झो हिन जी हयातीअ जी रंगीनगी ख़तम थी चुकी आहे संदसि सुहाग उजड़ी वियो आहे ऐं इहो नक जे वसीले ई मालूम करे सघिजे थो। जी सर्तियूं जीअं त
असांजो सिलसिलो आहे सर्तिन सींगार ऐं सर्तिन सींगार सिलसिले में अॼु असां नक जे ज़ेवरनि जे बारे में तव्हांखे मालूमात ॾेई रहिया आहियूं। इहे वारा ज़ेवर नक जे खाॿे पासे पाता वेंदा आहिनि। नक हिकिड़े पासे खां पाईंदियूं आहिनि। नथ जे ॻरनि ज़ेवरनि पाइण सां नक घणो करे छिॼी पवंदो आहे। अॻिते वक़्त में औरतूं नथ, फुलड़ियूं, कोका, लौंग ऐं बूलियूं नकनि में पाईंदियूं हुयूं, पर फुलड़ियूं कुंवारियूं तोड़े परिणियल औरतूं ॿई पाईंदियूं हुयूं। जत ज़ात जा नक ऐं बेसर बि पाईंदियूं आहिनि। मक़सदु जेके जत असांजी ज़ात आहे असांजी सिंध धरती ते, उन में जेके असांजूं भेनर आहिनि उहे बोलड़ियूं ऐं जी सर्तियूं। जीअं त असां जत ज़ात जी ॻाल्हि कई त उन में जेके असांजूं भेनर आहिनि उहे बोलड़ियूं ऐं बेसर बि पाईंदियूं आहिनि। लौंग बि नक जो ज़ेवर आहे जंहिंखे शादीशुदा औरतूं पाइनि थियूं। नक जे ज़ेवरनि में नक खे मुखिया ज़ेवर चयो वञे थो। न रुगो एतिरो पर नथ सभिनी ज़ेवरनि में मुख ज़ेवर आहे। लाड़ जूं नथूं मशहूरु आहिनि। लोक शाइरनि नथ जो ज़िक्र पंहिंजे शाइरीअ में पिणु कयो आहे। जीअं त हिकिड़ो गीत असां अक्सर कर पंहिंजे सेरनि में बि ॻाईंदा आहियूं, नथ लाडल जी ऐं लाड़ मां घुरायां। ही ज़ेवर ई औरत जो सींगार आहिनि ऐं इन्हनि जी सूंह खे सींगार में इज़ाफ़ो कनि था। इन ई सां सिलसिलो सूंह सींगार, सर्तिन सींगार पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। ईंदड़ हफ़्ते वरी तव्हां सां गॾु हूंदासीं। तेसि ताईं जे लाइ अल्लाह निगहबान। सर्तियूं हिकु भेरो ॿीहर प्रोग्राम सुगड़नि सथ में तव्हां सभिनी भेणुनि खे भलीकार चऊं था। असां सां गॾु असांजी भेण अमरीन अब्बासी आहे ऐं अमरीन जीअं त पहिरीं मां तारुफ़ करायो त अमरीन हिकु ब्यूटिशियन आहे, पाण ब्यूटी पार्लर हलाए थी ऐं गॾोगॾु पाण डिज़ाइनर बि आहे। अमरीन ब्यूटिशियन ऐं डिज़ाइनर ॿई जेके थोरा हिकिड़ा सेम ऐं साॻिया जेके पेशा आहिनि, पर तव्हां जीअं थोरो ज़िक्र कयो पिए त लिखणु पढ़ण सां बि तव्हांखे दिलचस्पी आहे, त कॾहिं कुझु लिखियो आहे अदब जे हवाले सां या अदब जा जेके असां वटि लिटरेचर जा किताब आहिनि उहे कुझु पढ़िया आहिनि? जी बिल्कुलु। नंढे हूंदे त मूंखे तमामु घणी दिलचस्पी हुई अदब सां, छो त मुंहिंजो ख़ानदान ई सॼो अदब सां तालुक़ु रखे थो। मुंहिंजो ख़ानदान, मुंहिंजा चाचा, मुंहिंजो बाबा, मुंहिंजी भेनर सभु माशाल्लाह लिखनि था। ऐं नंढे हूंदे अर्ची कुंवरची किताब में बि लिखंदी हुअसि, कहाणियूं लिखंदी हुअसि ऐं नज़मूं लिखंदी हुअसि ऐं आर्ट सुठी कंदी हुअसि। तक़रीबन लिखंदी रहंदी हुअसि। ऐं पोइ जीअं थोरा वॾा थियासीं, थोरो सोशल मीडिया जे दौर में अची वियासीं त पढ़ंदी आहियां, अञा ताईं पढ़ंदी आहियां। मूंखे परवीन शाकर वणंदी आहे, मूंखे वसी शाह वणंदो आहे ऐं पढ़ंदी आहियां उन्हनि खे। अच्छा, आईंदा भला अॻिते जे लाइ इहो कॾहिं सोचियो आहे त थोरो टाइम मिलियो त थोरो कंहिं न कंहिं सिंफ में कमु करणु शुरू कंदासीं, कुझु लिखंदो? जी जी बिल्कुलु बि अहिड़ो मौक़ो मिलियो या अहिड़ो टाइम मिलियो, अञा त मुंहिंजा ॿार नंढड़ा आहिनि, थोरा वॾा थियनि त ज़रूरु लिखंदसि। अच्छा, कहिड़ी सिंफ लिखणु पसंदि कंदो? कहिड़ी कहाणी लिखंदो, ड्रामो लिखणु चाहींदो या को अफ़सानो या शाइरी कंदो? तव्हांखे कहिड़ी शइ पसंदि थी अचे त ऐं कंहिं में दिलचस्पी आहे? मुंहिंजो दिमाग़ु थोरो अफ़साने ॾांहुं ऐं ड्रामे लिखणु में ॾाढा मुंहिंजो थोरो आहे। स्क्रिप्ट एडिटर आहिनि मुंहिंजा पंहिंजा कज़न्स वग़ैरह, त उहो ॾिसंदी रहंदी आहियां उन्हनि जा स्क्रिप्ट कीअं लिखंदा आहिनि, छा मूंखे बि शौक़ु थींदो आहे त आउं बि लिखां। अच्छा, इहो जेको टाइम तव्हां पंहिंजे पार्लर में गुज़ारियो था, ज़ाहिर आहे हिकिड़ो सुठी हिकिड़ी जॉब आहे इहा बि, ऐं प्राइवेटली माण्हू पंहिंजो कमु करे थो, पंहिंजे पेरनि ते बीहे थो, पंहिंजे घर भातियुनि जो हिकिड़ो वॾो सहारो हूंदो आहे। पर इन सां गॾोगॾु तव्हां घरदारी बि कयो था, माउ बि आहियो, भेण आहियो ऐं हिकु सुठी वाइफ बि आहियो। यकीननि जॾहिं हिकु ॻाल्हि जेका मां तव्हांजी ॾिठी तमामु घणी, मां तव्हां खां इम्प्रेस बि थियसि ऐं सुठो लॻो। इहा बि ॻाल्हि पंहिंजी भेणुनि सां शेयर कंदा हलूं। जीअं त असांजे समाज में हूं त हाणे जेको असांजो दौरु अचे पियो उन में असांजियूं औरतूं ड्राइविंग कनि थियूं ऐं तव्हां पाण ड्राइविंग कयो था। अच्छा, तव्हां इहो जेको तव्हांखे हौसलो ड्राइविंग वारो,
पंहिंजे पेरेंट्स खां मिलियो या पंहिंजे जीवन साथी तव्हांखे एॾी हिमत ॾियारी? छो त ड्राइविंग थोरी सी मां सम्झां थी त थोरो मुश्किल आहे, कीअं था सम्झो हिनखे? न बिल्कुल भी मुश्किल कोन्हे, मुश्किल न आहे, मतलब असां का भी छोकरी ड्राइविंग करे सघे थी, बिल्कुल करे सघे थी। कॉन्फिडेंस मूंखे मुंहिंजे बाबा खां मिलियो, ठीकु आहे, हर ॻाल्हि जो। अच्छा, केतिरे अरसे खां तव्हां ड्राइविंग था कयो? ड्राइविंग त हाणे थी कयां, तक़रीबन 4 साल थिया आहिनि। उहो मुंहिंजे हस्बैंड मूंखे सेखारी पाण, मूंखे गाॾी वठी ॾिनई, मूंखे सेखारी बि पाण, त जीअं मूंखे कंहिंजी मोहताजी न थिए। सही। ऐं सॼो क्रेडिट पंहिंजे हस्बैंड खे ॾींदसि, मूंसां इलाही कोऑपरेट हुआ आहे, ऐं उनजी वजह सां ई सभु कुझु इहो कमु सलून बि हलाए सघां पई, ड्राइविंग कयां थी, डिज़ाइनिंग वग़ैरह सभु कुझु उनजी वजह। बिल्कुलु अमरीन, इहो साथ तमामु ज़रूरी आहे, ऐं हीअ हिकु अहिड़ा रिश्ता हूंदा आहिनि, इन्हनि रिश्तनि में हिक ॿिए सां मुहबत, हिक ॿिए जो साथ ॾियणु, ऐं तॾहिं उहे घर वधीक सुठा हली सघनि था। अमरीन, जीअं त तव्हांजो ताल्लुक़ हिकिड़े अदबी ख़ानदान सां आहे, अदबी घराणे सां तव्हांजो ताल्लुक़ बि आहे, ऐं मीडिया जे हवाले सां बि तव्हां कुझु ॻाल्हियूं ॿुधायूं, पर हिकिड़ी ॻाल्हि त जीअं घरेलू असां वटि इहो हूंदो आहे त जेका औरत कंहिं बि फील्ड में, कंहिं बि शोबे में कमु करे थी, पर उहा रध पचाव ज़रूरु कंदी आहे। छा रधण पचाइण जी बि दिलचस्पी अथव? जी बिल्कुलु, ऐं टई टाइम पाण मानी पचाईंदी आहियां, घर जो तक़रीबन सॼो कमु आऊं पाण कंदी आहियां। तमामु सुठी ॻाल्हि आहे, ऐं ॿुधंदड़ भेणुनि खे बि भला इहो ई ॿुधायो त उहे बि सभई कमु पंहिंजो पाण कनि। मुंहिंजे गेटअप मां केरु सम्झंदो कोन्हे, पर आऊं सभु पाण कमु कंदी आहियां। बिल्कुलु सचियो, माशाल्लाह सेहतमंद आहे, इन करे उहो ॿुधाए थी त मां गेटअप जे हवाले सां संदसि जेका फिगर अथसि माशाल्लाह उहा सेहतमंद आहे, ऐं अल्लाह ताला तव्हांखे ख़ुशि रखे, ऐं तमामु हसमुख असांजी भेण, तमामु हिमत वारी, एतिरे क़दुरु जो पंहिंजी दोस्तनि ऐं साहेड़ियुनि ते अगरि को ॾुखियो वक़्तु ईंदो आहे, उनखे बि ॾाढे सुहिणे नमूने पंहिंजे साहेड़ियुनि जी मदद कंदियूं आहिनि, उहो घर जो को बि कमु हुजे, छाकाणि जो इहे काफ़ी शयूं असां अमरीन सां गॾु ॾिसंदा रहिया आहियूं, ऐं हीअ असांजा उहे किरदार आहिनि जेके उत्साह पैदा कनि था, ऐं हिन वक़्तु जेके भेणूं असांखे ॿुधनि पियूं, यकीनन उहे इन ॻाल्हि ते असांजी यकीन बि कंदियूं त जेके भेणूं असां वटि महिमान थी अचनि थियूं, उन्हनि जूं तमामु सुठियूं ॻाल्हियूं हूंदियूं आहिनि, जिन जे करे असां उन्हनि खे दावत ॾियूं था, सॾु ॾियूं था त तव्हां भेणुनि ताईं पंहिंजा वीचार, पंहिंजा जेके तजुर्बा आहिनि उहे तव्हां ताईं वंडीनि, ऐं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं अॻिते ताईं ॿुधाइजनि। अच्छा अमरीन, इहे ॻाल्हियूं पंहिंजूं हलंदियूं रहंदियूं, पर हिकिड़ी ॻाल्हि मां तव्हां खां इहा बि पुछणु चाहींदसि त जेके अॼुकल्ह जूं असांजूं न्याणियूं आहिनि, जेके तालीम बि हासिलु कनि थियूं, पर गॾोगॾु तव्हां उन्हनि खे उन्हनि जे लाइ छा चवंदो त जेकॾहिं रोज़गार ॾिसो, हाणे सरकारी हवाले सां असां वटि एतिरा रोज़गार जा मौक़ा न आहिनि, त असां पंहिंजे पाण खे कीअं पंहिंजे पेरनि ते बीहारे सघूं था? सभिनीनि खां पहिरियों त इहो चवंदसि जो पेरेंट्स खे खपे त पंहिंजी न्याणी खे एतिरी सुठी तालीम ॾियनि, एतिरो मज़बूत कनि जो उन्हनि खे ॿिए कंहिंजी ज़रूरत ई न पवे। सभिनीनि खां पहिरियों इहो ई चवंदसि, न्याणी जी तालीम ते ज़ोर ॾिनो वञे, ऐं ताकी उन्हनि खे को अॻियां मुश्किल वक़्तु न ॾिसणो पए। अगरि तालीम सुठी आहे त तव्हांखे जॉब मिली वेंदी, ज़रूरी न आहे त गवर्नमेंट जॉब, प्राइवेट सेक्टर में बि जॉब मिली सघे थी अगरि तालीम सुठी आहे त। बिल्कुलु सही था चओ अमरीन, त जेकॾहिं तालीम सां गॾोगॾु को हुनर हूंदो, का टेक्निकल कोर्स कयल हूंदा, त उहो माण्हू अॻिते वधी सघंदो, पंहिंजे घर जो, पंहिंजे क़ौम जो, पंहिंजे मुल्क जो सहारो बणंदो, ऐं उहे ई माण्हू तरक़ी ॾियारीनि था पंहिंजे मुल्क खे। अच्छा, इन सां गॾु जेकॾहिं तव्हां वटि ब्यूटिशन ऐं डिज़ाइनर जो अगरि जेकॾहिं इहो कमु तव्हां न कयो हा, त पोइ छा कॾहिं सोचो त इन खां अलावा बि को ॿियो धंधो या ॿियो को कारोबार या ॿी का जॉब जे लाइ मां कोशिशि कंदसि? जॉब जे लाइ त कोशिशि कंदासीं, अलाह साईं ॾियारींदो इंशाअल्लाह। बाक़ी महिनत बि करणी पवंदी, महिनत कई वञे, पर अॼुकल्ह त अलाह ॾियारे त वॾी ॻाल्हि आहे। बाक़ी पॉलिटिक्स सां ॾाढी दिलि हुई, अच्छा हा, को शौक़ु हुयो, पर उहो परमिशन न मिली होॾां वञण जी, न त MPA में ज़रूरु हुजां। सुठी ॻाल्हि आहे जेके असांजो MLA थियण जे लाइ, पर MPA MLA थियण लाइ अञा बि वक़्तु वियो न आहे, कोशिशूं करे सघजनि थियूं। न, मुंहिंजे घर में वारनि मूंखे इजाज़त, घर वारनि सख़्ती सां पाबंदी करे छॾी आहे। चलो ठीकु आहे, हलो MPA MLA न, पर जेको तव्हां कमु कयो था इहो बि ॾाढो सुठो कमु करे रहिया आहियो, छाकाणि जो तव्हांजे ई तसलसल सां असां वटि केतिरियूं ई अहिड़ियूं न्याणियूं आहिनि जिन खे रोज़गार मिलनि था, ऐं हीउ तमामु हिकु सुठो कमु आहे जेको कमु अॻिते वधे पियो। ऐं गॾोगॾु अमरीन, हिकिड़ी इहा ॻाल्हि त असां वटि जेका हिकु औरत जेकॾहिं उहा रोज़गार या ॿाहिरि जॉब नथी करे, ऐं इहे नंढा नंढा कोर्सिस या नंढा नंढा कारोबार घर में करे पंहिंजो कमु थी करे, त उन में ऐं वर्किंग लेडी में तव्हां कीअं था उन्हनि जो फ़र्क़ु ॾिसो त हुननि जी लाइफ, हिकु जेका वर्किंग लेडी आहे जेको जॉब करे थी, ऐं हिकु हाउस वाइफ जेका घर में कमु करे थी, इहे बि कारोबार आहे, कंहिं बि तरीक़े सां अर्निंग करणु,
या पंहिंजे घर भातियुनि जो सहारो थियणु, हिननि ॿिन्ही में कहिड़ो डिफरेंस आहे? तव्हां कीअं था सम्झो त ॿई भेणूं कमु कनि पियूं, ॿई औरतूं ॿिन्ही जॻहनि ते कमु बि कनि थियूं, महिनत बि कनि थियूं, पर सभ खां वधीक तव्हांजे ख़्याल में त कहिड़ी भेण वधीक सुठे तरीक़े सां पंहिंजो कमु ज़िमेदारियूं पूरियूं करे सघे थी? जेकियूं हाउस वाइफ आहिनि, घर में वेही कमु कनि थियूं, उहा वधीक सुठे तरीक़े सां कमु करे सघनि। जी बिल्कुलु, हाउस वाइफ आहियां ऐं सुठे नमूने सां उहे बि कमु करे सघंदी। इहो न आहे जो बसि तव्हां घर खां ॿाहिरि निकिरो त तव्हां कमु करे सघो था, न त न, बिल्कुलु तव्हां घर में रही करे बि कमु करे सघो था, अर्निंग करे सघो था, इन में को मसइलो कोन्हे अगरि जेको करणु चाहे। जी, जेकॾहिं अगरि असां वटि वर्किंग लेडी आहे त उहो बि पंहिंजी जॻह ते तमामु बहितरीनु कमु करे रही आहे। सरतियूं असां वटि डॉक्टर्स आहिनि, इंजीनियर्स आहिनि, असांजूं टीचर्स आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जॻहनि ते जेके औरतूं असांजूं कमु कनि थियूं, तमामु सुहिणे नमूने पंहिंजूं ज़िमेदारियूं पूरियूं कनि थियूं ऐं गॾोगॾु जॾहिं हू पंहिंजे बचनि जी तालीम जो ख़्यालु थियूं रखनि त यकीन कयो त सलाम पेश कयूं था असां सभु उन्हनि औरतुनि खे जेके घर में मौजूदु हुजनि या घर खां ॿाहिरि आहिनि, पर जीअं त औरत जेका आहे सो मोहबत जो नालो आहे, ज़िमेदारी जो ॿियो नालो आहे, अहसास जो नालो आहे ऐं इहे ई औरतूं मोहबत, प्यार, इज़त ऐं अहसास जे करे पंहिंजे ख़ानदान खे बि सुठो हलाइनि थियूं ऐं गॾोगॾु पंहिंजे क़ौम ऐं मुल्क जे लाइ बि तमामु घणो अॻिते वधनि थियूं, साथ ॾियनि थियूं। अमरीन, हाणे वक़्तु तक़रीबन पंहिंजे प्रोग्राम जो पुॼाणी ते पहुचण वारो आहे। मां चाहींदसि त तव्हां हिन वक़्तु असांजूं केतिरियूं भेणूं तव्हांखे ॿुधी रहियूं हूंदियूं, उन में असांजूं नौजवान न्याणियूं बि हूंदियूं, असांजूं भेणूं बि हूंदियूं, उन्हनि खे तव्हां कहिड़ो मैसेज ॾींदो, कहिड़ो पैगाम ॾींदो उन्हनि भेणुनि खे त छा करणु घुरिजे ऐं पंहिंजे ॿारनि जी कीअं जेका आहे सो उन्हनि खे परवरिश करणु खपे, कीअं उन्हनि खे अॻियां अचणु घुरिजे? बिल्कुलु कमु करणु घुरिजे। ऐं त इहो ई चवंदसि हर औरत खे त कंहिंजी मोहताज न रहो, न पंहिंजो कमु कयो, कुझु जेको बि अचे थो बिस्मिल्लाह करे हिकिड़ी नंढी शइ खां तव्हां शुरू करियो, इनशाअल्लाह अल्लाह साईं बरकत विझंदो तव्हांजे कारोबार में, तव्हांजे कम में। बिल्कुलु करणु घुरिजे। बिल्कुलु सही था चओ। ऐं सरतियूं, अॼु सां गॾु असांजी महिमान हुई अमरीन अब्बासी, जंहिंसां डिज़ाइनर जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल थी, ब्यूटी पार्लर जे हवाले सां बि ॻाल्हि ॿोल थी ऐं घर जे हवाले सां बि, छाकाणि जो पाण हिकु औरत आहिनि ऐं घर हलाइनि थियूं, त इहे सभई जेके बि पेशा या कम आहिनि उन्हनि सभिनी जे हवाले सां अमरीन तव्हां ताईं तमामु सुठा पंहिंजा वीचार वंडिया। हाणे वक़्तु प्रोग्राम सुगड़ियुनि सत जो पुॼाणी ते पहुचण वारो आहे। इन दुआ सां इजाज़त वठंदासीं त शाल जिते बि हुजो ख़ुशि ऐं आबाद हुजो, पंहिंजी मेज़बान जे लाइ बि दुआ कंदा रहिजो ऐं असां चाहियूं था त तव्हां सभई बि हिन प्रोग्राम में बि असांजो साथ ॾियो ऐं साथ उहो इन तरीक़े सां त तव्हां ख़त लिखो, मैसेजिस कयो, त जीअं असां वटि उन्हनि औरतुनि जी, उन्हनि भेणुनि जी जेके भेणूं ऐं औरतूं असांजे प्रोग्राम में शामिलु थियणु चाहिनि थियूं, उहे असां सां गॾु शामिलु थियनि। ऐं ख़त लिखण जे लाइ असांजो प्रोग्राम आहे सुगड़ियुनि सत, इंचार्ज प्रोग्राम सुगड़ियुनि सत, मार्फत स्टेशन डायरेक्टर रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते तव्हां ख़त मोकिलींदो त असांखे ख़बर पवंदी, असां आगाह थींदासीं त तव्हांखे कहिड़ा कहिड़ा सिलसिला पसंदि आहिनि। ऐं उन खां अलावा सिंध जे हुनरनि जे हवाले सां, सिंध जे खाधे पीते जे हवाले सां, रस्म जे हवाले सां, रहण सहण जे हवाले सां तव्हां पंहिंजा वीचार असां सां वंडे सघो था। अल्लाह भाई।